कॾहिं मौत खां न दिलड़ी ॾिनी आहे, असां सिंध तोखे हयाती ॾिनी आहे। अड़े दोस्तो ही धरती संभालियो, असांजी हयाती दग में पिनी आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केड़ा हाल आहिनि अव्हांजा? ठीकु आहियो? चाक चङा भला? उम्मीद करे सघिजे थी त अव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव। नाज़रीन, प्रोग्राम मुंहिंजे देश जा मारूअ सां गॾु मां आहियां अव्हांजो मेज़बान कामरान चांग। दोस्तो, ज़िंदगीअ जो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे ऐं उन ज़िंदगीअ खे किथे न किथे कंहिं न कंहिं जाइ ते पंहिंजे इख़्तिताम ते ज़रूरु पुॼणो हूंदो आहे। ईअं ई कुझु अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जंहिंजी ज़िंदगी गुलो गुलज़ार, जंहिंजी ज़िंदगी ख़ूबसूरत, जंहिंजी ज़िंदगी बागो बहार जीअं गुज़रंदी आहे। ख़ासि करके सिंध जी धरती उहा धरती आहे, उन धरती तमामु वॾनि वॾनि जोधनि खे जनमु ॾिनो आहे, तमामु वॾनि वॾनि शख़्सियतनि खे जनमु ॾिनो आहे ऐं उहे शख़्सियतूं जेके वॾा नाव थिया आहिनि, उहे सभु शख़्सियतूं असां अव्हां जे साम्हूं पेश कंदा आहियूं, उन अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। उहे कीअं रहंदा हुया, छा कंदा हुया ऐं उन्हनि जो ज़िंदगीअ जो जेको सफ़रु हुयो उहो कीअं गुज़रंदो हुयो, उहो सभु असां अव्हां खे पंहिंजे हिन प्रोग्राम में ॿुधाईंदा आहियूं। दोस्तो, अव्हां हमेशह सपोर्ट कई आहे सिंधियुनि खे ऐं मूंखे इहा ख़बर आहे त सिंध जा जेके माण्हू आहिनि, जेकॾहिं उहो हिकिड़ो दफ़ो कंहिंखे प्यारु ॾेई वठंदा आहिनि त उहो प्यारु कॾहिं बि वापसि न आहिनि वठंदा ऐं असां अव्हां मां इहा ई उमेद रखूं था त अव्हां बि असांखे प्यारु ॾींदव ऐं अव्हां जो प्यारु असांखे तॾहिं ई महसूसु थींदो जॾहिं अव्हीं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, अव्हीं असांजे चैनल खे लाइक कंदा, कमेंट्स बॉक्स में ॿुधाईंदा त असांजो प्रोग्राम अव्हां ताईं कीअं पियो पहुचे, या अव्हां जेकॾहिं कंहिं शख़्सियत जे बारे में ॼाणणु चाहियो था त उहो बि असांखे कमेंट सेक्शन में ॿुधाए सघो था। दोस्तो, इहा हक़ीक़त आहे त सिंध जी धरती तमामु वॾा वॾा जोधा पैदा कया आहिनि, सिंध जी धरती तमामु वॾा कामरेड पैदा कया आहिनि ऐं सिंध जी धरतीअ सां हमेशह शुरूअ खां वठी अॼु ताईं ईअं ई ज़ुल्म थींदो आयो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिते ख़ूबसूरती हूंदी आहे, जिते प्यारु हूंदो आहे या जिते हिक ॿिए लाइ साहे ॾियणु आसान लॻंदो आहे त ज़ाहिर आहे आसपास जा ममालिक, आसपास जा मुल्क जेके आहिनि उहे उन शइ खे कीअं बर्दाश्त करे सघनि था, उहे एजेंसियूं कीअं बर्दाश्त करे सघनि थियूं जेके सिंध धरतीअ खे टोड़णु चाहींदियूं हूंदियूं। इहा हक़ीक़त आहे त सिंध जी धरती हमेशह हिकु रही आहे। इहा हक़ीक़त आहे त सिंध जा जेके नौजवान आहिनि उहे हमेशह इतिहाद सां रहिया आहिनि। लाड़काणे रते देरे जो अल्हड़ छोकिरो जंहिंखे सुकरात वांगुरु प्यालो करायो वियो, उन सां सिंध जा नौजवान ईअं मुहबत कंदा हुआ जीअं चंड चकोर चंड सां मुहबत कंदो आहे। उन अल्हड़ छोकिरे जे सॾ ते सिंध जा नौजवान ईअं ईंदा हुया जो उहे ख़ूबसूरत बाहूं, ख़ूबसूरत चुमियूं बि छॾे ईंदा हुया, छो त उन अल्हड़ नौजवान जा उहे दीवाना हुया ऐं उहो अल्हड़ नौजवान बि उन्हनि सां बेताशा मुहबत कंदो हुयो, बेताशा प्यारु कंदो हुयो, जेतिरी मुहबत नौजवान उन सां कंदा हुआ ऐं हूअ बि उन्हनि खे एतिरो ई प्यारु ॾींदा हुया। दोस्तो, उहो रते देरे जो छोकिरो जंहिंसां पूरी सिंध मुहबत कंदी हुई ऐं एतिरी मुहबत कंदी हुई जो उन जे हिकु सॾ ते पूरी सिंध हिकु जाइ ते गॾु थी वेंदी हुई। दोस्तो, सिंध जा नौजवान उन खे प्यार मंझां वॾो बि चवंदा हुआ ऐं जॾहिं वॾे जो ज़िक्र अचे थो त यकीनन अव्हां सम्झी वेंदव असां जंहिं शख़्सियत जी ॻाल्हि करे रहिया आहियूं, असां जंहिं इंसान जी तारीफ़ करे रहिया आहियूं, जिन खे असां लफ़्ज़नि जो उहो भेटा ॾेई रहिया आहियूं, शायदि असां वटि उहे लफ़्ज़ बि न आहिनि जिन में असां उन खे शामिलु करे सघूं। दोस्तो, मां उन ख़ूबसूरत गबरू नौजवान जी ॻाल्हि करे रहियो आहियां ऐं अव्हां प्यार मंझां वॾो सॾींदा आहियो ऐं असुलु नालो बशीर ख़ान कुरैशी आहे। जी नाज़रीन, जॾहिं बशीर ख़ान कुरैशी जो ज़िक्र थिए थो त यकीनन अव्हां सभु ख़ामोश थी वेंदा आहियो। अव्हां जे दिलि में हिकु जिदोजहद जो विलविलो पैदा थी वेंदो आहे त अव्हां बि पंहिंजे सिंध ख़ातिर बीही रहंदा आहियो। सिंध जी धरतीअ सां हमेशह ज़ुल्म थियो आहे ऐं शायदि इहो ज़ुल्म हमेशह थींदो रहंदो, पर सिंध जा उहे कारकुन जन हमेशह सिंध जो घाट ऊचो कयो आहे, उन्हनि में बशीर कुरैशी बि हिकु आहे। नाज़रीन, बशीर कुरैशी 10 अगस्त 1959 ईस्वीअ ते मोटनपुर महले रते देरे ज़िले लाड़काणे में ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में जनमु वरितो। हिन मैट्रिक ताईं
तालीम पंहिंजे अबाणे शहर रतेदेरे मां हासिल कई ऐं इंटर शिकारपुर कॉलेज मां कयाईं। नाज़रीन, 1976 ईस्वीअ में सिंध ज़रई यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती। नाज़रीन, जॾहिं ही ज़रई यूनिवर्सिटी में आयो तॾहिं इनखे इहा ख़बर न हुई त हीउ सिंध जो हक़ीक़ी आशिक़ थींदो ऐं उन इश्क में जेल जी दाल रोटी नसीब थींदी। दोस्तों, बशीर ख़ान कुरैशी ईअं ई पूरी सिंध जो महबूब शख़्स बणिजी वियो। दोस्तों, इहा बि हक़ीक़त आहे त जॾहिं बशीर ख़ान कुरैशी ज़रई यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुयो तॾहिं उहा यूनिवर्सिटी सिंधु देश जो मोर्चो हूंदी हुई ऐं उन वक़्त में वेटनाम टंडोजाम जो नारो तमामु घणो मक़बूल थियो ऐं उन सां गॾु बशीर ख़ान कुरैशी जेके जलसा कया जिन में तमामु घणा शागिर्द शरीक थिया, जिन में क़ौमी तहरीक हली ऐं उन क़ौमी तहरीक में सभिनी इहो मुखातिब कयो, सभिनी इहो ई सोचियो त बशीर ख़ान कुरैशी खे अॻुवान कजे ऐं इन हिसाब सां बशीर ख़ान कुरैशीअ खे आथत मिलंदी रही ऐं हू नौजवाननि जे दिलनि ते राज कंदो रहियो। दोस्तों, बशीर ख़ान कुरैशी जिसाफ़ में आयो ऐं जॾहिं जिसाफ़ जे कारकुननि, जॾहिं जिसाफ़ जे शागिर्दनि जो हू भरपूर हमायती रहियो, छो त रेस्टिकेटेड जॾहिं थियो हुयो त तॾहिं बि हुन ते को बि फ़र्क़ु न पियो, छाकाणि त जेके सिंध सां मोहबत कंदा आहिनि, जेके सिंध लाइ पंहिंजी जान ॾियण लाइ बि तयारु हूंदा आहिनि, उन्हनि खे इन्हनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि जी का बि परवाह न हूंदी ऐं ईअं ई बशीर ख़ान कुरैशी बि अॻिते वधंदो रहियो ऐं पंहिंजनि कारकुननि। बशीर कुरैशी जीअं जेल मां निकितो त मुतहरिका थी सियासत करणु लॻो ऐं ज़ियाई मार्शल ख़िलाफ़ मुतहरिका किरदारु अदा कयईं। हिन पंजाबियुनि तरफ़ां क़ाइमु कयल तंज़ीम NNSO जे ख़िलाफ़ भरपूर जिदोजहद हलाई। 15 जनवरी 1985 ईस्वी ते शेख भरकी मां गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ जेलनि ऐं थाणनि में रखी मुख़्तलिफ़ अज़ियतूं ॾिनियूं। उन दौरान तमामु घणो तशदुद कयो वियो ऐं मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि जो मां अव्हां सां बयानु करे सघां, छो त मां सिंधी आहियां ऐं सिंध जो हर नौजवान, सिंध जो हर फ़र्द जॾहिं पंहिंजे कारकुन ते थींदड़ ज़ुल्म, पंहिंजे कारकुन ते थींदड़ तशदुद ॾिसे या पढ़े त यकीनन उन जी बि दिलि झुरी थी पवे, यकीनन उन जे दिलि मां बि ॾुख ज़ाहिर थी थो पवे। दोस्तों, बशीर ख़ान जी जेका जिदोजहद हुई उहा आख़िर पंहिंजे उन अंजाम ते पहुती जॾहिं हूअ बशीर ख़ान जॾहिं खां जिस्कम जो चेयरमैन बणियो हो त हुन सियासत जो रुख़ अवाम ॾांहुं मोड़ियो हो ऐं माण्हुनि खे शौरी तौरु सुजाॻ करण लाइ हुन हर शहर में नंढा नंढा जलसा कराया, कॾहिं पाणीअ जे मसइले ते, कॾहिं बदअमनी जे मसइले ते, त कॾहिं समाज जे बुराइनि जे ख़िलाफ़ हुयो। हू हर रोज़ु कंहिं न कंहिं शहर में हूंदो हो। उन धरणे खे नाकाम बनाइण लाइ केतिरा ई सियासी अॻवान जेके हुया उहे साम्हूं अची विया, पर बशीर ख़ान कुरैशी पंहिंजो पेर पोइते न हटायो, छाकाणि त उनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु हुयो त हूअ सिंध जी धरतीअ खे आज़ादु करणु पिए चाहियो। सिंध जी धरती हमेशा आज़ादु रही आहे ऐं इहा वाज़े ॻाल्हि आहे त जिते ख़ुशबू हुजे थी उते भंवरा अचनि था ऐं जिते ख़ुशियूं हूंदियूं आहिनि उते ग़मनि जो बि पहिरियों ज़रूरु हूंदो आहे ऐं जिते ख़ूबसूरत माण्हू हूंदा आहिनि जेके अॻिते हली लाजवाब थी वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे मिटाइण लाइ, उन्हनि खे मारण लाइ या उन्हनि जो नालो निशान ख़तमु करण लाइ अहिड़ा कई तंज़ीमूं जनम वठंदियूं आहिनि, पर जॾहिं इंसान जो इरादो पुख़्तो हूंदो आहे त उहो इंसानु अॻिते निकिरी वेंदो। संदसि यादि में 20 खनि किताब बि छपिया विया। केतिरा ई ॾींहं सिंध जे हर घर में तॾो विछायलो, हर कंहिं ईअं पिए सम्झो ॼण संदसि घर में को शहीद थियो हुजे। नौजवान शाइर सईद मेमण खेसि भेटा ॾींदे चयो आहे, कॾहिं मौत खां न दिलड़ी ॾिनी आहे, असां सिंध तोखे हयाती ॾिनी आहे, अड़े दोस्तो ही धरती संभालियो, असांजी हयाती दग में पिनी आहे। दोस्तों, शाल सिंध आबाद रहे, इहा ई दुआ आहे त असांजी सिंध जी धरती हमेशह शादो आबाद रहे। सिंध जा उहे कारकुन, सिंध जा उहे क़ौमी नौजवान, सिंध जा नौजवान जेके पंहिंजी सिंध सां मुहबत कनि था, जेके पंहिंजी सिंध लाइ जान ॾियण लाइ बि तयारु आहिनि, उहे हमेशह मुर्कंदा रहनि। सिंधु देश सां हमेशह मुहबत उन्हनि जी सलामत रहे ऐं केतिरा ई अहिड़ा जोधा पैदा थींदा रहनि जेके पंहिंजे सिंध जे ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी बि दाव ते लॻाए।